नाज़रीन, सखर में ख़बर है जेका मां ताईं पहुचायूं पिया। हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर जे इलाइक़े रोहिड़ी जंक्शन रेलवे स्टेशन ते अवामी सहूलतुनि जी खोट सबबि मुसाफ़िर सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। स्टेशन ते न मुनासिब रोशनी जो इंतज़ाम आहे, न पीअण लाइ साफ़ पाणी मौजूदु आहे ऐं न ई सफ़ाई सुथराई जो को बहितर निज़ाम अची रहियो आहे। वधीक इहो बि ॿुधायो पियो वञे त हिक रिथाबंदी तहत ट्रेननि खे बिना जवाज़ 4 खां 4 कलाक देर सां हलाइण मामूल बणिजी वियो आहे, जंहिं करे मुसाफ़िर ख़ासि तौर ते औरतूं ऐं ॿार बुज़ुर्ग अज़ियतनाक सूरतहाल में मुब्तला थी विया आहिनि। अवाम वफ़ाक़ी वज़ीर रेलवे ऐं चेयरमैन रेलवे खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते इन सूरतहाल जो नोटिस वठी मुसाफ़िरनि खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि ऐं सभिनी रेलवे स्टेशननि खे जदीद बणायो वञे त जीअं सफ़र महफ़ूज़, आरामदा ऐं क़ाबिल एतमाद बणिजी सघे।